स्टेज पे वेठल मोहतरम मोहम्मद साजिद जोखियो साहब, इशफाक महमद साहब, कादिर बख्श बलोच साहब, असांजी भेण मोहतरमा शाहिना शेर अली ऐं ॿिया दोस्तो ऐं किरण जा मेंबरो ऐं उहिदेदारो, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजे ख्याल में वक्त जी थोरो कमी भी आहे। ऐं पंहिंजी तकरीर मुख़्तसर कंदुसि। ऐं सभ खां पहिरीं किरण जे नया चूंडियल उहिदेदारनि खे पंहिंजे दिल जे गहराइनि सां मुबारकबाद थो ॾियां। ऐं मूंखे यकीन आहे त किरण जे उहिदेदारनि पंहिंजे ई मुंहं सां जेके हिते तकरीरूं कयूं आहिनि ऐं मलीर जे मसइलनि ते, मलीर जे इशू ते उन्हनि जेके पाण निशानदगी कई आहे, उहे उनखे हल कराइण लाइ करे पंहिंजी कोशिश ज़रूर जारी रखंदा। मलीर ज़िले जी आबादी जेका ग्रोथ थी आहे पॉपुलेशन में, और कराची में ॾिठो वञे त मलीर में सभ खां ज़्यादा पॉपुलेशन जी ग्रोथ थी आहे। इन करे मलीर में मसाइल भी आहिनि, बिजली जा मसाइल भी आहिनि, पाणी जा मसइला भी आहिनि, ॿिया बि मसइला तमामु घणा आहिनि। पर बावजूद उन जे मलीर में जेको हींअर सभ खां वॾे में वॾो इशू आहे, जंहिं ते असांजे नई चूंडियल हिन समाजी तंज़ीम खे ध्यानु ॾियणो पवंदो, उहो एजुकेशन जो है, मंशात जो है। ऐं मलीर में हिकिड़ी नई जॾहिं आबादी बदल थी त हिकिड़े नए क़िस्म जी पोलराइज़ेशन पैदा थिए थी। पोलर मतिलब त हिकिड़ी असां वटि आबादी वधण जे करे मलीर जे रायशन में उन्हनि में हिकिड़ी तक़सीम पैदा थी आहे, जंहिंजो ज़िक्र कादिर बख्श बलोच पंहिंजे तकरीर में भी कयो है। आउं सम्झां थो त इन तक़सीम खे रोकण लाइ करे मलीर ऐं उनजे माण्हुनि में हिकिड़ी मोहबत ऐं प्यार पैदा करण लाइ करे हिन किरयल नेटवर्क ते आउं सम्झां थो सभ खां वॾे में वॾी ज़िम्मेदारी इहा आहे थी थिए त माण्हुनि में हिकिड़े पाण जे अंदरि भाईचारो पैदा करणु। असां सभु इंसान आहियूं, चाहे मुंतख़ब नुमाइंदा हुजूं, चाहे आम पब्लिक हुजे। ग़लति इंसान कंदो, फ़रिश्ता न कंदा आहिनि। अगरि असां पंहिंजे ग़लतियुनि खे, पंहिंजे कोताहियुनि खे लिकाइण लाइ करे या पंहिंजे कमियुनि पेशनि खे करे असां माण्हुनि में अगरि नफ़रतूं पैदा करियूं ऐं सोशल मीडिया ते वेही हिक ॿिए खे गाली ऐं गुलूम करियूं, आउं सम्झां थो असांजे मलीर जे मक़सद में को तबाही लिखी हूंदी। उहा तबाही जो ज़िम्मेदार असां सभु हूंदासीं, चाहे मुंतख़ब नुमाइंदा हुजनि, चाहे सोशल मीडिया में जेके लिखण वारा कलाकार हुजनि, चाहे हिते स्टेज ते वेठल सोशल वर्कर हुजनि, असां सभु हुन जा ज़िम्मेदार हूंदासीं। छो त जॾहिं मलीर में तक़सीम शुरू थी त तव्हां यकीन करियो, तव्हां केतिरो बि करियो, मलीर जे बर्बादी खे तव्हां रोके नथा सघो। तंहिं लाइ करे ऐं वरी तव्हां सां दिली तौर चवंदो त असां इंसान आहियूं, ग़लतियूं असां खां थींदियूं आहिनि, पर असां पंहिंजे ग़लतियुनि खे, पंहिंजे कोताहियुनि खे ख़तमु करण जी कोशिशि करियूं ऐं माण्हुनि में नफ़रत न फैलायूं, गाली गलोच जो असां ख़तमु करियूं। सोशल मीडिया ते जेका गाली गलोच थिए थी उनखे रोकियूं, उन्हनि जो बाइकाट करियूं, उन ते तनक़ीद करियूं, उन्हनि खे ग़लति करायूं। ऐं सम्झां थो त असां मलीर में हिकिड़ो, मलीर जे तरक़ी में हिकिड़ो वॾो किरदारु अदा करे सघंदासीं। ऐं सभिनी जी महिरबानी।